सीने जी ताकत अञा निरालिया सीने मुस्तफा अल्लाह अल्लाह खबर ते केड़ो सीने मुस्तफा है ओहो सीने मुस्तफा है जंहिंमें रुगी हिकड़ो कुरान न आह जंहिंमें रुगी हिकड़ो कुरान न कुरान घणे टाइम में नाज़िल थियो आहे चो 23 सालन में जवाब दे घणनि टाइम में 23 सालन में पोइ मूंखे सवली सिंधी में चवण दे त कुरान सीने मुस्तफा में नंढड़ो थी वॾो थींदो रहियो आहे चवण दे सवली सिंधी में आयतूं आयो सूरतूं आयो वधंदे वधंदे हिकड़ी सूरत कदे अधु कदे हिस्सो तात 114 सूरतूं मुकमिल काथे थियूं चो सीने मुस्तफा ते पो चवण दे हिन राज पर ताहिरी फकीर खे जंहिं सीने मुस्तफा जे अंदर कुरान निपजी वॾो थियो आहे अंदर कुरान निपजी रहियो आहे सीने ते हसन ऐं हुसैन निपजी रहियो आहे पक्की यारिया कुरान जी ऐं हसनैन जी जंहिंजो हिकिड़ो ई मिसाल ॾियां जिस्म करबला जे मैदान में आ दिमश्क जे गलियुनि में सिर नेज़े ते आ तॾहिं बि रब जो कुरान जारी ऐं सारी आ तोखे बचपन जो यारो प्यारो तोखे बचपन जो दोस्त प्यारो चवंदो हई त नंढड़े लाकू जो यारा तोखे नंढड़े लाकू जो यारो प्यारो आ त मुझे हसन हुसैन के भी बचपन जो यारो प्यारो आ अजीज़ाने मल गाल के तवील न कया वक्त मुनासिब वठा त मां अर्ज पे कयो त कुरान करीम जे कदे दारे ते अल्लाह कायनात के दे कायनात बार बर्दाश्त न करे सके हाँ इन कुरान करीम जे बार जे ला अल्लाह जे ज़ात चूंड कई कहजी चो सीने मुस्तफा जी कहजी चूंड कई कल्बे मुस्तफा जी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम को चवण दे मुखे शेर चढ़ी आयो आ कहड़ियूं भेटो यार कदे मूसा ओ मुझो दिल बरो का बीशया कहड़ियूं भेटू सुना कंदे मूसा ओ मुझो दिल बरो का बीशया सभई सिंगार जी भी हो पर मुझे सुने जो सिंगार का भी शया अजीज़ा ने मन उन सीने मुस्तफा ते कुरान नाज़िल थियो जलवन वारो कुरान इज्जत वारो कुरान शान वारो कुरान मान वारो कुरान अजमत वारो कुरान जलाल वारो कुरान जदे सीने मुस्तफा ते नाज़िल थियो उन जी ताबश पाजी उन जो रोब पाजो उन जो दबदबो पाजो सादन लफ्ज़न में चवण दे सादन लफ्ज़न में चवण दे आकिलारा इशारत इल्म वारो समझण जी कोशिश करे जदे मींह वसंदो आ छा थींदो आ जदे मींह वसंदो आ त मींह ककरन मां वसंदो आ बुधा ककर किथों तैयार थींदो आ जवाब दे जल्दी जल्दी काथों तैयार थींदो आ जो समुंड जे बाफ मां तैयार थींदो आ समुंड जे बाफ मां ककर तैयार थी करे जडे तूफानी बारिश वसंदी आ जडे सैलाब ईंदो आ घरन खे लोढ़ींदो आ रोड पटे छडींदो आ रस्ता ठाहींदो वेंदो आ हर शइ खे गोड़ कंदो बज गज गोड़ कंदो वेंदो आ हर को चवंदो आ दादुलो दरिया मौज में आ इहो मौज वारो दरिया खामोश किथे थींदो आ जो जडे समुंड जे पानी सा मिलंदो आ त नकी गोड़ कंदो आ नकी लोड़ कंदो आ खामोश थी हलियो वेंदो आ राज के खोलिया न थो टाइम ना है मुखे मंजिल बे पासे करनी आ चवण छा चाहूं जितो निकतो जदे उते पहुतो तमाम गोड़ खत्म थी वई
तपो चवण छो नथो दी, चवण छो नथो दी। राज कहिड़ो आहे जे क़ुरान जबलन ते लहे त जबल पाश पाश थी वञनि, पर सीने मुस्तफ़ा ते अचे त ठरी पवे। राज कहिड़ो आहे चवण दे अञा हिन फ़क़ीर खे इहो ई राज़ आहे। काइनात खे ॿुधायो वियो त मता भुलिजी बि चवी त मां मुस्तफ़ा जहिड़ो हा। इहो तसवुर बि न कजा जॾहिं क़ुरान नाज़िल थी रहियो आहे। ईअं सम्झ त जून जुलाई जे 12 बजे सिज ॾे निहारे को पंहिंजी नज़र ख़तम करणु कोन चाहींदो। इहे क़ुरान जो ताब ई जलाल आहे, पर जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां उहो ई क़ुरान तिलावत थी रहियो आहे। ईअं सम्झ त चोॾीअ जे चंड जी रोशनी जे मां ड्रो थियण जो नालो ई नाहे। सुभान अल्लाह। रोशनी हुआ भी आसमान का, रोशनी हुआ भी आसमान का, लेकिन जॾहिं सिज पंहिंजे ताब ते हूंदो आहे जेको चिता निहारे अखियूं ख़तम, पर जॾहिं चोॾीअ जो चंड हूंदो आहे निहार त अखियुनि खे ड्रो ई कोन थींदो आहे। वाह मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो शान, वाह मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजी इज़त अज़मत। उहो क़ुरान जेको जबलनि खे ॻारे ख़तम करे छॾे हा, पर जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो वियो जेको ॿुधंदो वियो दीवानो थींदो वियो। इंसान त इंसान, पर जेकॾहिं वणनि में पखी बि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे पाक ज़ुबान मां क़ुरान ॿुधंदा हा त पंहिंजो जानियूं क़ुर्बान करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे क़दमनि ते किरी पवंदा हुया। अज़ीज़ाने मन शायद मां घणो तवील निकिरी वयुसि, मोटी आस्ते आस्ते बेक में वञा। मां पोइते वञण पे चाहियो, अर्ज़ पे कयो यादि हूंदो तव्हांखे नाहे त मां थो ॿुधायां अल्लाह हर जगह ते हाज़िर नाज़िर, लेकिन डायरेक्ट न ॾिनई, महबूब जे हथां ॾेई करे चयई जॾहिं मां मौजूद आहियां पोइ बि सिधो सो नथो ॾियां त तो में वठण जी ताक़त नाहे, पोइ तूं असां त गुनहगार तुंहिंजी असांजी नेकी यार जे दरबार में डायरेक्ट कीअं पहुचंदी। नेकी उहा पहुचंदी जो जेका डरे मुस्तफ़ा तासदी हुजूर जे दरबार। सुभान अल्लाह। अज़ीज़ाने मन अञा थोड़ो वरी पोइते हलां, अर्ज़ पे कयुम हज़रत मूसा कलीमुल्लाह जो यादा विसरी वई ॻाल्हि अदा यादा न थकिया त न आहियो न अदा पोयां तव्हां छो त ॾाढो भलो कमु कयो आहे। मोहतरम मोहम्मद हुसैन अचण सां जेको न नंगर हलाए छॾियो अथई, ॾाढो भलो कमु कई। ॾाढो अजीब माण्हू हूंदा आहिनि जेके माण्हुनि खे 12 बजे ताईं सुकाए पोइ आंड्रा पकिजी वञनि पोइ मानी खाराइनि, इहो मुनासिबु कोन्हे को। मानी महल ते खारायो पोइ जन खे वेहणो आहे उहे ई वेहंदा। अज़ीज़ाने मन हज़रत मूसा कलीमुल्लाह जो ज़िक्र पे कयुम, ज़रा गौर कर तोखे साॻी जगह ते बे करे पहुचायुम। अल्लाह जे नबी जे दरबार में आया, कहिड़ो अर्ज़ खणी याद आहे? कहिड़ो अर्ज़ खणी? बारिश कान थी बरसे, फसल सुकी वया, माल थो मरे, अल्लाह जा नबी कुर्ब कर। अल्लाह जो नबी इनकार कोन कंदो आहे, छो न कंदो आहे? जो हुनखे ख़बर आहे त रब जे दरबार में खोटी आहे ई कान। ओ मुझो बेनियाज रब फरमाइंदो उदूनी अस्तजिब लकुम। ओ घुरण वारा रुगी तू घुरी त ॾिस तुंहिंजो करीम रब ॾियण ला तयार आहे। सुभान अल्लाह। तुझे मुझे घुरण में कमी आहे, मुझे बेनियाज रब जे ॾियण में का बि कमी कोन्हे का। मूसा कलीमुल्लाह दरबार खुदा में अर्ज़ कयो, या अल्लाह मुंहिंजी कौम ॾाढी परेशान आहे, का ख़ैर जी बारिश बरसा। हुकुम थियो ऐं मुंहिंजा सुहिणा नबी पंहिंजे कौम खे वठी करे कंहिं मैदान में गॾु कर, जीअं अॼु मोहम्मद हुसैन पंहिंजे दोस्तनि ऐं मिटनि खे गॾु कयो आहे। अदा हिते कंहिं वोट जे लाइ गॾु थिया हो? चओ न, वोट जे लाइ त गॾु कोन थिया, इलेक्शन त कान्हे का न, छाजे लाइ गॾु थिया हो? ओ मुंहिंजा दोस्त, हक़ीक़त अञा कुझु निराली आहे, हे गॾु थिया न आहियूं पर गॾु करण वारे गॾु कयो आहे।
मुझा दोस्त जॾहिं न दुनिया में भी कंहिंजो ॿिन में सुलह कराइणो हूंदो आहे त साईं उन्हनि खे दावत ॾेई गॾु कबो आहे न। अदा दावत जे ज़रिए गॾु वेहंदा मानी खाईंदा पाण में भला सलाम दुआ थिए तॾहिं बि सुलह थी वेंदो। दुनिया जो सुलह दावत जे ज़रिए कराइबो आहे। बान्हे जो रब सां सुलह चो दीन जे जलसे जे ज़रिए कराइबो। अजीज़ाने मन हजरत मूसा कलीमुल्लाह थड़ा खया मुझे बेनियाज रब फरमायो ऐ मुझा कलीम पांजे बनी इस्राइल कौम के मैदान में गड कर। कौम मैदान में गड थी बेनियाज रब हुकुम फरमायो ऐ मुझा सुना नबी इन तुझे कौम जे अंदर हिकड़ो एड़ो शख्स जहमा अल्लाह जे बेफरमानी में काई कसर कान छड़ी जेस तई इहो न निकरंदो तुझो करीम रब खैर जी बारिश कोन वसाइंदो इनके बाहर कढ। हजरत मूसा कलीमुल्लाह ऐलान कयो त जेको अल्लाह जो हुकुम है थियो हाने जेको गुनाहगार निकरी वने न त हड़ई मरी वेंदासी। मुंहिंजा दोस्त याद रख जे तू असा फोन ते ॻाल्हाईंदा हो लिकी ॻाल्हाईंदा हो शादीशुदा हूंदो त लिकी ॻाल्हाईंदो त घरवारी न ॿुधे। जेकॾहिं शादीशुदा न आहे त चवंदो अम्मा न ॿुधे बाबो न ॿुधे छो बेइज्जती थींदी। तवज्जो कयो मुंहिंजा जुमला कम जा अथव छो थो लिके ख्वारी थींदी। ऐं मुसलमान अॼु अबे ऐं अम्मा जे ख्वारीअ खां डिॼी थो उहो ॾींहुं यादि कर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो। उते रुगी अबो अम्मा न हुंदा उते पूरी कायनात मौजूद हुंदी। तुझे अमलन जो पट्टो तुझे गिचीअ में हुंदो। अज रुश्वत वठा तो हेडे होडे ॾिसां त केरो ॾिसे त कोन थो। ओ मखलूक खां डिॼण वारा मखलूक खां डिॼण मां छा थींदी कॾहिं सोच कर त ख़ालिक ॾिसी रहियो आहे या कोन ॾिसी रहियो आहे। मखलूक खां छो तो डिॼी छा कंदी मखलूक तोखे न तुंहिंजी इज्जत उन्हनि जे हथ में न ज़िल्लत न मौत न हयाती डिॼणो अथई त उन करीम खां डिॼ जंहिंजे हथ में तुंहिंजी इज्जत ज़िल्लत आहे जंहिंजे हथ में तुंहिंजी ज़िंदगी मौत आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह ऐलान कयो सभु कंहिं पंहिंजे गर्दन में निहारियो मुंहिंजे